नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे कश्मीर का ख़बर ॾींदारूं त SHO ए सेक्शन कंदकोट अब्दुल हफ़ीज़ चाचड़ पारां सहाफ़ी शौकत निज़ाम बलकानी जे घर ते कोरोना वायरस जे बहाने सां चढ़ाई करण ख़िलाफ़ अवामी इनक़लाबी मीडिया सेंटर कश्मीर आॾो सहाफ़ी बिरादरीन तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अब्दुल वाहिद ज़ाहिद ख़ालिक सोलंकी ज़ीशान अली शेख ऐं ॿियनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेको असांजे कंदकोट जे सीनियर सहाफ़ी शौकत निज़ाम बालकानी ते पुलिस तरफ़ां जेको आहे हिरासत करण जी संदसि घर ते कोरोना वायरस जो बहानो ॾेई करे उनजे घर ते चढ़ाई कई वई आहे। इन हवाले सां पूरे ज़िले कश्मीर अंदरि सहाफ़ियुनि में ताव पकड़ियल आहे। इन हवाले सां पुलिस गर्दी SHO ए सेक्शन कंदकोट जे ख़िलाफ़ कश्मीर शहर जे ॿियनि शहरनि जी अवामी इनक़लाबी मीडिया सेंटर जे अंदरि सहाफ़ी बिरादरी तरफ़ां एहतिजाज कयो पियो वञे। कल्ह असांजे कंदकोट शहर में असांजे सीनियर सहाफ़ी ऐं इनक़लाबी सहाफ़ी निज़ाम पंहिंजो शफ़क़त निज़ाम बलोच सां जेको पुलिस रवैयो अख़्तियार कयो आहे असांजे पंहिंजो ख़िलाफ़ खुले लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था पिया। इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे जेको कंदकोट जे अंदरि शौकत साहब जेको सहाफ़ी आहे उन हक़ सच लिखियो आहे ऐं उनजे ख़िलाफ़ SHO कंदकोट हफ़ीज़ चाचड़ जेको इंतिहाई ग़लति क़दम खणी करे हक़ सच खे दॿाइण जे लाइ उनजे घर ते चढ़ाई कई आहे। इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे, इहो अमल ठीकु न आहे। हिननि IG सिंध DIG लाड़काणो SSP कश्मीर खां घुर कंदे चयो त मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में पूरी सिंध अंदरि एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।